मदीने वाली सरकार अल्लाह से उन का सो ॾियण वारो हुआ बस मतलब मूं त इहो ॾिठो पैसनि जी जेका ॻाल्हि करे मूं तव्हांखे ॿुधाई पंहिंजी क़ीमत 10 रुपया वो 10 रुपया रखी ॾियण पाण हुनखे वञ ऐं आउं सुभाणे महिमान गॾु हूंदो ॾिसी हाणे उहो बि रिटायर थी वियो ऐं हुनखे ॿुधायो मुंहिंजो साईं हीअ अथई क़ीमत पइजी वई 10 रुपया ई पाई ॾिनी मूंखे चई यार शाबस हेतिरी हुनखे पघार मिलंदी त कोर्ट ॾिनो अथसि भर्ती ॾिनी अथसि 10 रुपया मूं चयो साईं हुन सम्झे थी न त पाण मुफ़्त में कमु कंदो ई कोन्हे न माण्हू हुननि जेका ताक़त हुई हुन ॾेई छॾी हुन जेका क़ीमत सभु ॾेई छॾी मुंहिंजी 10 रुपया तूं ॾिसी 15 सही सो मुंहिंजो पंहिंजो सम्झा इंसान जी जेका हू आहे न हेॾी क़ीमत ॿियो पर आउं वरी साईं जे अशफाक साहब जे ॿुधायो त सुवाल जो जवाबु ॾाढे सुल्तान जो पुटु अहिड़े नंढनि जॻहियुनि ते वेठुसि पाकिस्तान खे इंटरनेशनल लेवल ते हो कयो पहिरियों सिंधी माण्हू हाला पुराणा मुंहिंजो ॻोठु उन में इंटरपोल में पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कयमि हुते वरी अंग्रेज़ी में तकरीरूं कयमि ॻाल्हि कहर थियो पूरब हू मुंहिंजो मालिक मुंहिंजो मदीने वारो कई केरु जेकॾहिं चए त साईं आउं ॾाढो कमंद आहियां इन करे मूं 10 लख रुपया कमाया कोई चवे त मूं 20 लख रुपया कमाया हू ॾाढो कमंद आहियां आउं चवंदुसि क़ुर कसम कोन ॻाल्हाए अलाह जो कसम ॻाल्हाए हुन रब ॾिना हुन बाग ऐं वरी कुझु शयूं ॻाल्हि कंदुसि त पोइ वरी मतिलबु मूंखे हिकिड़ा आख़िरी ॾींहुं हुआ उन तमामु वॾी रक़म हुई मूंखे उहो त ख़ैर ट्विटर ते बि आयो अलाह जो कसम हिते पियो हुया मुंहिंजी 400 एकड़ ज़मीन 2000 फुट मुंहिंजा ऑफर ऑफर आया मुझे करे अड़े मुझो जटिया पुट पैसा इधर कंदुसि केॾा औलाद जी शइ दादे जे था मिली तो बाबा जे था मिली हक़ लाड़े मिलण था रब मुंहिंजी जेका मुंहिंजी क़िस्मत रखी जेको मूंखे ॾिनई उन रब ॾेई छॾी ॻाल्हि ई ख़तमु थी वई सॼी दुनिया मूंखे घुमाए छॾी ॻाल्हि ई ख़तमु थी वई किथे बशीर में माण्हू किथे बि न्यूयॉर्क में घुमी पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट करे पाकिस्तान जो झंडो लोग बि अंग्रेज़ी ॿोलियो तकलीफ़ करे वोट में ॾिनो पाकिस्तान जी तरफ़ ॻाल्हि जा मतिलबु जेका आहे ऐं मतिलबु नंढी ॾाढी मुख़्तसिर ॻाल्हि की जंहिंजे नसीब में पैसो आहे इज़त आहे कपिड़ो आहे जेका शइ ॾियणी हुनखे या त पाण सचो साबित करियूं त बाबा हुनखे कोन्हे ॾियणी मूंखे पाण करणी या त पाण इहो चऊं सभु मुस्लमान आहियूं मुस्लमान हुजे या नान मुस्लिम हुजे हिंदू हुजे हुनजो बि इहो ई अक़ीदो अथव ॾियण वारो रब ठीक है ना सही जेकॾहिं पाण चऊं था त उहो ॾिए थो त पोइ परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे हा महिनत करियो महिनत सुबुह खां राति ताईं महिनत करणी आहे नेक नियती रखणी आहे बाक़ी इहो चए थो आउं वॾो अकुलमंद माण्हू आहियां तव्हांजे ख़्याल में जॾहिं वधीक अकुलमंद माण्हू क़ुर कसम साईं पाणी जो अथसि हुन भाग भलो थी पियो घुरे थो हुन खां ॾेई छॾीसि और वो हिकिड़ी ॻाल्हि जेको पंहिंजे सिंध जो जेको माहौल आहे सिंध जे माहौल में जेको मतिलबु हाणे त ख़ैर अॻे त माण्हू मथां ई मथां ॾिसंदो हो पोइ चाहे जेके बि आहिनि अदा मुनीर आहे शोएब आहे ॻाल्हियूं कंदा त माण्हू ॿुधंदो हाणे थोरो मतिलबु यार उनमें ॿुधाइण में छा आहे मूंखे सही ॻाल्हि करण में को देरि थी लॻे ताईं आउं तव्हां यकीन कंदो हिन में आउं जेका बि ॻाल्हि कंदो असां गवाह सघंदो उहो मूं इंटरव्यू में कोन कई इहा ॻाल्हि रखिजो बि मतिलबु किथे अचे नथी साईं मूंखे 3 साल ॿारनि सेक्टर जे विच में इमरान ख़ान साहब ॾेई चुको 3 साल एक्सटेंशन 3 साल एक्सटेंशन यू आर देयर फॉर 3 years मुझे न मुझे न मुझे चयो मुझे 17/12/1959 में पैदा थियुसि 19 में आउं घर वियुसि
मुझे सर घर जाओ। ये क्यों? पीपल हेयर मतलब आरिफ अहमद खान हिन वक्त लॻो पियो त हिन में जो होम सेक्रेटरी सिंध जो DC नवाब शाह तव्हां मां कंहिंजो वास्तो हुजे त पुछी वठो। उन मूंखे हिकिड़े मुक कई भर में वेठो मुक कई करी छा मुझे छो सही क़िस्मत ही मटाईंदो जाए अहिड़ो मुंहिंजो रब पाणे ॾियो। मूंखां हुन पुछियो यार हीअ ॻाल्हि तूं कहिड़ी करी छॾी जेका वक़फ़ो जेॾीमहिल कई मतियुल अचा मूं चयो शर्मिंदा थी वञा पंहिंजे माण्हुनि में पंहिंजे माण्हुनि जे विच में वञी मूंखे वेहणो उन्हनि सां गॾु वेहणो मूंखे चवंदा वणे चोरी जुती हुई सफ़ा थर्ड क्लास में ऐं ॾाढी सुतारे पुट मिसकी पुट बाबो को आई जी न को मुंहिंजो ॾाढो हो सही न कोन हो सही सवाल ई पिया हुन मूंखे चयो त जी एस्कॉर्ट खणी था घुमूं मूं सां गॾु हो सिक्योरिटी हेड हूंदो आहे DGFI मतिलबु हिकिड़ो आहो हिते मूं एस्कॉर्ट मोटाए छॾिया मूंखे चई त ॿिए ॾींहुं आयो सरी बड़ा सीरियस मामला जॾहिं खां वठी तूं जेको इहो कोन थो करी हाणे DGFI वॾो इम्पोर्टेंट माण्हू थींदो पोइ हीअं थींदो पोइ हीअं थींदो पोइ हीअं थींदो माण्हू खे मारे छॾींदा मुंहिंजो ठीकु वेठो मुंहिंजो चाहियो मां प्यारी मांसि मुझे मेरी बात सुनो आपके ख्याल में DGFI को कोई आके पिस्टल से मारेगा मुझे नहीं सही मुझे कैसे मारेगा चीज़ें खुद कुछ हमला करेगा मुझे ठीक माना होता हलंदो खुद कुछ अची ॿुधे कंदो न जी हा मुझे हाणे जेकर आऊं त वेंदुसि मरी त आऊं थींदुसि शहीद मुंहिंजे सिपाही मूंसां गॾु हूंदा वो तो कुत्ते की मौत मर जाए मुझे था ॾाहो थी मुंहिंजे करे मुंहिंजा 13 माण्हू 10 माण्हू मरंदा 13 बेबस मरी वियो ॿाहिरि हिकु मुंहिंजो CS साहब है हाणे DIG साहब है DI खान यासीन थोड़ी देर में मोटी आया मुख्य चीज़र वो अभी कह रहा था कि इतना बेरहम आदमी अपनी मौत के बारे में बातें ऐसी करता है मुझे छो यार मारने वालों ही है मारने वालों मुझे रोक वो मसलो थोड़ी को देर लगे थी उनके देर थोड़ी का है माण्हू जेतिरो चाहिया ओतिरो ॻाल्हाए सघां थो असगर खान केस ते अचां सही ॾाढी सिंपली मूं जेको हुते जवाबु लिखियो उहो बि जेको तव्हां पढ़ी वठंदो त साईं हिन केस खे थिया आहिनि 20 साल ॿी ॻाल्हि हुन में पैसा विरहाइण वारनि मां को बि हिकिड़ो मेन माण्हू जेको सो हाणे वेठो अथव अमेरिका में उहो उसामा बिन लादेन लिखियो हुयो उसामा बिन लादेन केस में उहो इन्फॉर्मर हो जेको अरबे रुपया वठी हाणे अमेरिका में रहे हाणे बि वञी ॾिसंदो त उहो अमेरिका में वेठो मूं चयो त पैसा ॾियण वारो उहो जेकर न हूंदो त हाणे कूड़ में त कंहिंखे कोन असीं चालान कंदासीं छो महिनत करणु अजाई आहे जेको 40 साल जो हुन वक़्तु हिन वक़्तु थी वियो 60 साल जो 70 साल जो 70 साल जी उमिरि वारे माण्हू खे वठी अचो त तूं गवाही ॾे असलम बेग खे सॾियोसीं असलम बेग असद दुरानी हुते आया असलम बेग आयो पोइ हाणे त गुज़ारे वेठो जो थोरी ऐं ॿियो जेको मेन हो महराण बैंक वारो जेको मेन यूनुस हबीब उन खां जेॾी महिल विया विटनेस वठण त उहो ICU में पियो गवाह पियो ICU में माना हाणे ॻाल्हि त ख़तमु थी वई न हुनजो भाई जो कुझु किया था मैंने उसका भुगत रहा हूँ मंगी साहब लाइ किथे वेठो न हुन चयो जो कुझु मैंने किया था मां भुगत रहा हूँ बसि हाणे हुन उहो लिखण सां कोई कोन ॾिसंदासीं मूं इहो चयो त बाबा टाइम असांजो ज़ाया न करियो घणे ई थी जेको ड्रामो थियणो जो थी ॻाल्हि ख़तमु हाणे छॾियो अॻिते वधो मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन थी सघंदो आहे ग़लति हुजा पर मुंहिंजो हिसाबु इहो की बाबा हीअ असांखे हिन केस में अॻिते वधण जो फ़ाइदो को कोन मिलियो छो माण्हू मरी चुका आहिनि ई कोन को फ़ाइदो कोन्हे इन करे असांखे ॿियो कमु करणु पियो पोइ हिकिड़े भेरा चयो वरी असगर ख़ान जी फैमिली खे घुरायो शायदि तव्हांखे इहा ख़बर हूंदी डेफिनेटली असगर ख़ान फैमिली उनजी फैमिली खे घुरायो उन्हनि सां मुंहिंजी मीटिंग मुझे तई बुधाए भला इहो थी सके चयो न मुझे न त पोइ मूं इहो ई लिखियो बाक़ी छा लिखियो ग़लति हुजे त ॻाल्हि कर सो थींदा आहिनि वाकई मूंखे ख़बर आहे मूं इहो कोन चयो त केस कूड़ो आहे न मूं चयो कोन्हे त केस कूड़ो न मूं चयो त हिन में हाणे वधीक डेवलपमेंट पॉसिबल हाणे वरी अचूं साईं जेको आहे तमामु हिकिड़ो थोराए थो आहियां सभिनी दोस्तनि जा सभिनी जा थोरा हुन ते अहसास
अल्लाह से मूंखे इहा ख़बर हुआ त क़ुरान महीनो अॻे रिटायर करे बाक़ी सही ॻाल्हि इहा की उहा ई ॻाल्हि आहे मूं केस जेको आहे इहे ई खटियो केस बि खटे वियासीं वरी हाणे ॿीहर अपील कई आहे गवर्नमेंट उहा भलासीं ख़ैर कयो हाणे सरकार स्टेट वटि मुंहिंजा पैसा स्टेट खां ई भॼी त कोन वेंदी स्टेट अलाह 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 जो बीप कंदो पाकिस्तान सलामत रहंदो असीं ज़ीअर आहियूं मूंखां न त पोइ उहो ई नॉमिनेट करे छॾियो नसीर अहमद औलाद अथव उनखे नॉमिनेट पैसा उनखे मिलंदा ॿ लख रुपया महीने में हा बाक़ी उहो ॾुख हुयो जो प्लॉट जेको 100 मूंखां कसी ॻाल्हि ॿई ख़ैर उहे मिली वेंदा उहे मिली हर शइ ॾियण वारी मुंहिंजे रब खे बरक़त वारा किथां ॿुधाए सो चवण जो मक़सदु इहो त आऊं तव्हांखे हिकिड़ी ॼॻह चवंदुसि हाणे त आऊं मोटी आयो आहे हिते अॻे बि हिते ई हुउसि सभिनी जे लाइ हाज़िर हुउसि हाणे त मोटी आयो आहे त कल्ह उहो बादशाह जी ऐं साईं वेठा आहिनि साईं वॾा वेठा आहिनि साईं वेठो आहे ॿुधायो त टियों ॾींहुं राति जो मूंखे खंघि हुई ऐं हल्को बुखार हुओ मूं चयो त यार मूंखे भला कोरोना थी पई डॉक्टर तव्हां वेठो हुन मूंखे चयो त टेस्ट सुभाणे कराए छॾियो चेस्ट जो एक्सरे कराए ऐं डपु पोइ चयोसीं साईं हाणे सम्झो आहे एॾी महिरबानी कई अथसि मूंखे इहो अंदाज़ो कोन थियो हिन वॾे लेवल ते पर बहिरहाल मूं वरी कल्ह सुबुह जो तकड़ में घुराई ईमान सां पैसा ख़र्च कया जो बाबा जी मोकिलियो गाड़ी वारी नहीं जाएगी मुझे अच्छा रिजल्ट जल्दी करे रिजल्ट साईं ॿुधायो सही नेगेटिव अचे पर ज़ाहिर आहे ऐं इन करे साईं वारी दावत हुई साईं राजदीप साहिबान जी उन ते टियों ॾींहं इन करे कोन हुयुसि पहिरीं फ़ोन कयो मां मूं चयोसीं मूंखे अथव शक आहे त शायदि मूंखे कोरोना आहे पर ईअं न थिए जो आऊं अचां अची सभिनी खे ख़राबु करियां चऊं त अच्छा जो न चओ न बसि तूं भले सो न जेका ॻाल्हि हुजे सघे पर अॼु कोन त अॼु नेगेटिव अची वियो कल्ह नेगेटिव अची ओॾी महिल साईं फ़ोन कयो पुछंदा हाणे सुभाणे पाण खाईंदासीं हा बाक़ी जेको आहे सो साईं वारा जेका महिरबानी हिननि जी अहसास हिननि जा अलाह साईं हिननि खे अञा वधीक तरक़ी ॾींदो पाण पाण हूअं ई पाण दुआऊं पाण असांखे ॾियनि ऐं असीं हाज़ी दुआऊं पाण असांखे ॾियनि ऐं असीं मानी खाऊं मानी खारायूं हाणे कमु उपतो थी वियो आहे सो अलाह असीं तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजे सॼे ख़ानदान खे बाक़ी जो नंढड़ी ॻाल्हि कई हाणे वेठो त हाणे बि चयोमांसि तुंहिंजो अॼु तूं छो आयो आहे जेको वरी भॼी वियो हा ही वेठो अॼु छा चयो मुंहिंजो तूं छो आयो मुंहिंजी पढ़ यार मूंखे महीनो रहियो पढ़ाई में अलाह अलाह जो हबीब कंदो मूं हिनखे चयो मुंहिंजो यार यू डोंट डिज़र्व टू बी एक्सपेक्टेड मतिलबु आउं जे जीअं हुजां या न हुजां 25 साल खां पोइ चेयरमैन FBR चेयरमैन थी न FBR जो यार मज़ो थो अचे न ठठ थो थी मतिलबु कोई लय करे पोइ भले मरी वञा पर क़बर में ठठ कंदासीं बाबा असांजे भाइटो चेयरमैन FBR थी अलाह अलाह जो अलाह सां अलाह सां तमामु वॾी महिरबानी तमामु ख़ूबसूरत